बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। असां जेको MCQs जो सिलसिलो शुरू कयोसीं, अॼु जेको आहे उनजो हिसो टियों आहे। हिसे टे में असां हलूं था पंहिंजे सवाल जे तरफ़। असांजो सवाल आहे अर्नेस्ट ट्रम्प जे तरतीब ॾिनल शाह जे रिसाले में केतिरा सुर आहिनि? त हिन जो जवाबु आहे अर्नेस्ट ट्रम्प जे जेको तरतीब ॾिनल रिसालो आहे उन में टोटल 26 सुर आहिनि। गैलरी मां किरियल वजूद कहाणियुनि जो मजमूओ कंहिंजो लिखियलु आहे? त इहो जेको आहे कहाणियुनि जो मजमूओ राज़ शर जो लिखियलु आहे। तारीख़ी नावल नूरजहान कंहिंजो लिखियलु आहे? त इहो जेको आहे डॉक्टर होदचंद मोलचंद गुरबख्शाणी जो लिखियलु आहे। दर्द जो शहर किताब कंहिं लिखियो? इहो जेको किताब आहे आगा सलीम लिखियो आहे। चोटीहों दर कंहिंजे अफ़साननि जो मजमूओ आहे? त इहो जेको आहे नसीम खल जे अफ़साननि जो मजमूओ आहे। इश्क जी राह अणांगी नॉवल कंहिं लिखियो? इहो जेको नॉवल आहे नजम अब्बासी जो आहे। नारायण श्याम कॾहिं देहांत करे वियो? त इहो जेको आहे 10 जनवरी 1999 ईस्वी दिल्ली में देहांत करे वियो। न्याज़ हुमायूनी कॾहिं ऐं किथे पैदा थियो? इहो जेको आहे 1 अप्रैल 1903 शिकारपुर में हुमायूं ॻोठ में पैदा थियो। तूफ़ान जी तमन्ना कहाणियूं कंहिंजो लिखियलु आहे? त इहो जेको आहे नजम अब्बासी जो आहे। सखर कंहिं लिखियो? त इहो जेको आहे रहीम दाद मौलाई शैदाई लिखियो। सवाल कोट लखपत जो कैदी कंहिं लिखियो? त इन जो जवाबु आहे रसूल बख्श पले जो। शमसुल उलमा ऐं खान बहादुर कंहिंजा लक़ब हुआ? त इहो जेके लक़ब हुआ मिर्ज़ा कलीज बेग जा हुआ। नावल सांगड़ कंहिं लिखियो? मोहम्मद उस्मान ॾेपलाई। सवाल कारे ककर हेठि कंहिंजो लिखियलु आहे? इहो उस्ताद बुखारी जो लिखियलु आहे। सवाल नंबर आहे मोहम्मद सिद्दीक मुसाफ़िर कॾहिं पैदा थियो? त 1 अप्रैल 1879 ईस्वी ते। आलियूं अखियूं अणबावार कंहिंजी शाइरी जो मजमूओ आहे? त इहो जेको आहे सर्वेज सजावली जो आहे। सवाल सरकश सिंधीअ जो असुल नालो छा हो? त अब्दुल मजीद नालो हुयसि। सवाल दिल जो शहर किताब कंहिंजी शाइरी जो मजमूओ आहे? त इहो जेको आहे राशिद मोराई जो आहे। एचएम ख्वाजा कॾहिं वफ़ात करे वियो? 20 सेप्टेम्बर 1999 ईस्वी ते हुन वफ़ात कई। तोहफ़तुल कलाम ऐं तारीख़ मासूमी कंहिंजा किताब आहिनि? इहे जेके आहिनि तोहफ़तुल कलाम अली शेरकानी जी आहे ऐं तारीख़ मासूमी मीर मोहम्मद मासूम बखरी। गीत असांजा जीत असांजी कंहिंजो लिखियलु आहे? त इहो उस्ताद बुखारी जो लिखियलु आहे। जमाल अबड़ो कॾहिं पैदा थियो? 2 मई 1924 ईस्वी ते। 16 जून 2011 ते कहिड़ो शाइर रोड हादसे में फौत थी वियो? त इहो जेको आहे त हसन दर्स जेको आहे रोड हादसे में फौत थी वियो। नॉवल कहिड़ी ज़बान जो लफ़्ज़ आहे? त नॉवल जेको आहे इटालियन ॿोली जो लफ़्ज़ आहे। सवाल आहे मिर्ज़ा कलीज बेग जे सहेड़ियल शाह जे रिसाले में केतिरा सुर आहिनि? त उन में 36 सुर आहिनि। इहो हुआ असांजा अॼु जा सवाल जेके तमामु फ़ाइदेमंद ऐं कराइता साबित थींदा इंशाअल्लाह। ऐं जेको आहे ॿियो वीडियो बि असांजो ईअं ई हूंदो तक़रीबन 100-200 MCQ जेके आहिनि असां हल कंदासीं। उन खां पोइ जेको तव्हां कमेंट कंदव और पंहिंजी राय खां आगाह कंदव असां उन टॉपिक ते वीडियो ठाहींदासीं। ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।